एक पोस्टर उनमें ता डिठो होंदो नरेश कुमार जेको अटकल 18 खां 20 ॾींहं पहिरीं सेखाड़ थाणे जी हद मां अगवा थियो हो। अल्लाह जे शुक्र सां दोस्तन जी दुआउनि सां ऐं पुलिस जी कोशिश सां वो दोस्त बाज़ियाब थियो ऐं पंहिंजे घर में हींअर मौजूद आहे। मूं इंटरव्यू जो पोस्टर हलायो हो, तमाम व्यूअर्स ॾिठो हूंदो। वो बेसिकली इंटरव्यू सुबह जो 11 बजे रखियल हो, पर कंहिं वजह सां उनखे असां रात जो 11 बजे कन्वर्ट कयो। आउं हिते मौजूद आहियां, मूंसां गॾु आहे नरेश कुमार। नरेश कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे, फर्स्ट क्लास। नरेश ज़ाहिर आहे हिकिड़ो हादसो हो या असीं सम्झो हिकिड़ो बदनागानी हादसो ई चवंदासीं, गुज़री वियो। बिल्कुलु अल्लाह साईं करम कयो, तव्हां ते भॻवान तव्हांजी करम कयो। पहिरीं त पंहिंजी कुझु ज़ाती ज़िंदगी जे बारे में ॿुधाइजो, पढ़ाई वग़ैरह केतिरी आहे, बिज़नेस छा आहे, फैमिली में केरु केरु आहे? सर ग्रेजुएशन थियल आहे ऐं फैमिली में अम्मी आहे, अबू आहे, वॾो भाउ आहे, नंढो भाउ आहे ऐं वॾे भाउ जी वाइफ आहे, नंढे भाउ जी वाइफ आहे। तव्हां मैरिड न आहियो? असां मैरिड आहियूं। माशाल्लाह। घणा ॿार आहिनि? माशाल्लाह 2 ॿार आहिनि। 2 ॿार आहिनि। जी हा। शादी भला लव मैरिज या अरेंज? न, असां तक़रीबन 90% अरेंज मैरिज। तव्हां जे हिंदू कम्युनिटी में अक्सर इहो ॾिठो आहे त शादियूं अरेंज ई थींदियूं आहिनि 90%। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ मतिलबु मुंहिंजे ज़हन में आहे या व्यूअर्स जे ज़हन में हूंदी, तव्हां जे मतिलबु कम्युनिटी में शादी हिकिड़ी थींदी आहे या 2 शादियूं थींदियूं आहिनि? न, हिकिड़ी शादी थिए थी। अच्छा जी। अच्छा, इनजी का ख़ासि वजह हुजे त हाणे ज़हन में न आहे, बाक़ी हिकिड़ी शादी थिए थी। अच्छा ऐं ॿी शादी जेकर उहा मतिलबु उनखे औलाद नथो थिए या उहा डेथ थो थी वञे त पोइ उन सूरत में माना वाइफ जी मौजूदगी में ॿी शादी पॉसिबल तव्हांजी न आहे? ठीकु आहे। करे नरेश, कहिड़े ॾींहुं अगवा थियो? ॾींहुं यादि हूंदो? जुमे जे ॾींहुं हो 4:22-23 ते तक़रीबन इहो टाइम हो। ठीकु आहे, इन टाइम ते। अच्छा, घर तव्हांजो उडेरे में बि आहे, हिते बि आहे? सर उडेरे में घर न आहे, उडेरे में असांजो कारोबार आहे। उते हा फ्यूल स्टेशन वग़ैरह आहे, उते कारोबार आहे। घर असांजो बस हैदराबाद। अच्छा, उडेरे तव्हां पंहिंजे घर कारोबार ते उतां वापसी में इहो मामलो थियो या वञण में थियो? सर वापसी में थियो। वापसी में थियो जी। अच्छा, कुझु ख़बरूं गर्दिश हुयूं त तव्हां कुझु ॼमूं वग़ैरह ख़रीद पे कया या कुझु इन शइ में? भला सदाकत आहे या रुॻो ॻाल्हि हुई? न सर, बिल्कुलु सदाकत आहे। ॼमूं वठी मां निकितुसि पे त अॻियां साम्हूं गाॾी अची वई। ठीकु आहे। जी हा। अच्छा, तव्हांखे लॻो कोन पोइ तेरे रस्ते में ज़ाहिर उडेरो खां निकिता? अच्छा, बेसिकली वाक़ियो थियो किथे हुई? सेखाड़ ते थियो। सेखाड़ ते थियो। जी हा। त तव्हांखे को ज़हन में या अहिड़ी शइ पोयां तव्हांखे नज़र न पई आई या को ज़हन अहिड़ो जो त पोयां के मुंहिंजो पीछो पियो करे या कुझु अहिड़ी का ॻाल्हि न हुई? अच्छा जी। अच्छा, हिन में जंहिं महिल लथा हूंदा त हिकदमि डिॼी त विया हूंदो हुते ज़ाहिर आहे? हा बिल्कुलु, साम्हूं गाॾी अॻियां अची वई, अटैक थी वियो। जीअं अटैक करे केतिरा ॼणा अंदाज़न सर? 4 ॼणा। 4 ॼणा हुआ? 5 ॿधल हुआ? जी हा, 5 जी पंहिंजी गाॾी में, 4 ॿिया हुआ। अच्छा, गाॾी कहिड़ी हुननि जी कुझु अंदाज़ो आहे? उन्हनि ते करोला गाॾी। अच्छा, करोला गाॾी। जी। अच्छा, तव्हां ते वो कपिड़ो वग़ैरह विधनि या छा? बिल्कुलु, मूंखे जीअं खणी पोइ उन्हनि फौरन अखियूं बंदि करे छॾियूं ऐं मूं ते बि कपिड़ो तव्हांखे यादि कोन्हे तव्हांखे पंहिंजी गाॾी में विहारिया या संदसि गाॾी में विहारिया? न, संदसि गाॾी में। संदसि। अच्छा, तव्हांजी गाॾी वरी ॿेट के ड्राइव कई या तव्हांजी गाॾी उते ई छॾियनि? न, उहा खयूं, उहा बि खयूं तव्हां सां गॾु। अच्छा, छा सर फीलिंग्स हुयूं ओॾी महिल? ॾाढो हिकिड़ो सम्झां थो पेनफुल सिचुएशन हूंदी? बिल्कुलु बिल्कुलु पेनफुल। तक़रीबन 5 कलाक 6 कलाक गाॾी कंटिन्यू हली। ठीकु। पोइ मूं चयो मूंखे छॾियो। रस्ते में हिते नथा सम्झो कंहिं पुलिस वारनि या कंहिं तरह जी वञनि की का बि किथे का रोक त ज़हन में गाॾी जा कारा शीशा वग़ैरह हो? अच्छा हो, ज़हन में कोन्हे इहो? हा, त कपिड़ो छॾियो। मुंहिंजी गाॾी ते कारा शीशा हुआ। तव्हांजी गाॾी में कारा शीशा हुआ। पोइ तक़रीबन तव्हां चयो 5-6 कलाक ड्राइविंग? 5-6 कलाक बिल्कुलु थी। उन खां पोइ किथे तव्हांखे लाथन वञी? बसि मूंखे जॾहिं छॾियो त थोरा अॻियां छॾियो, थोरा अॻियां छॾियो, स्टॉप छॾियो। तव्हां कुझु मज़ाहमत करण जी कोशिशि कई हुई या अहिड़ी कुझु न कयो तव्हां? मज़ाहमत जीअं हुनजो पिस्टल वग़ैरह आहे उहा मूं छिकण जी कोशिशि कई हुई। अच्छा अच्छा अच्छा। ऐं पोइ हलंदे गाॾी जो मूं दरवाज़ो बि खोलण जी कोशिशि कई। हा। अच्छा, मतिलबु तव्हांखे उन्हनि तशद्दुद वग़ैरह गाॾी में त न कयो? बसि चइजे न, हिकिड़ी जालत वारी इंसान हुजे त हुनखे छा गार गंद त कंदा रहिया। अच्छा। हा, इंसानियत हुननि माण्हुनि में आहे न, उहे गार गंद ऐं लतूं मुकूं ठौंशा। अच्छा, इहो तशद्दुद तव्हां ते कंदा? अच्छा, ॻाल्हाइनि सिंधी में बि ॻाल्हाइनि? जी हा, बिल्कुलु सिंधी में जेको उतरादी ज़बान थिए थी अहिड़े सभु लहजे में। न त ज़हन में हो त को के शिकारपुर जे एरिया जा या कंहिं एरिया जे, इहो को ज़हन में? इहो न हो ज़हन में। उन खां पोइ सर छा थियो? किथे ज़ाहिर लाथन तव्हांखे? पोइ बाक़ी तव्हांजी केॾी महिल खोली हुननि? बसि तक़रीबन जिते मूंखे कचे में लाथऊं त चुंबो साण तो लहो तोखे चाढ़ींदा, जॾहिं पटी खोलियूं त ॾिसम जंग जहिड़ो का शइ कोन हुई। अच्छा। त पोइ हुते मूंखे वरी गले में जले किथे जंगल में विहारियऊं। ठीकु। ऐं 2-3 बजे ताईं मूंखे 3-4 कलाक उते रखियऊं। उन खां पोइ को 2 रूम मुंहिंजो घर हो,
जिते हिननि जो पंहिंजो रेड वग़ैरह छापो बि लॻो। ठीकु आहे। उन घर ते तक़रीबन 3-4 टावर आहियूं ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो 8 बजे उते ई खणी वरी मूंखे चयो हाणे छॾियूं था कोच ते विहारियूं था। त मूं साॻी हालत कपिड़ो मुंहुं अखियूं ॿधी छॾियूं कपिड़ो मुंहुं ते साॻी पायदान हेठि विहारे छॾियूं। अच्छा मुंहुं हेठि करे ठीकु आहे। कलाक अधु गाॾी हली ऐं पोइ गाॾी किथे साइड में ब्रेक थी मूंखां उन गाॾी में लाहे वरी मोटरसाइकिल ते विहारे वियो छो त अॻियां गाॾीअ जो रस्तो न हो। त उन मोटरसाइकिल ते विहारे करे मूंखे दरिया जो जेकी थिए न दरिया जे कप ते उते बाइक मोटरसाइकिल ब्रेक कयो हुननि जो हमराह हिकिड़ो दरिया जे ओरियां बीठो हो ट्यूब खणियो ऐं ॿियो दरिया जे परियां बंदूक खणे बीठो हो। ओरियां जेको ट्यूब मूंखे अंदरि विहारी ॿाहूं मुंहिंजियूं ॿाहिरि ऐं हू मूंखे ट्यूब ज़रिए दरिया क्रॉस करायो छो त तारू त आऊं कोन तारू हुआ सही मूंखे दरिया जे ज़रिए। अच्छा मैं ताने हथ बधन बधिया कोन हुआ न टाइम सॼे रस्ते में हूं हथ बधी छॾिया हूंदा हू त हितां जॾहिं खयूं तॾहिं बदल ठीक उते खोले छॾियो हूंदा। हा उते खोले छॾियो। ठीक पोइ मूंखे दरिया पार करायूं दरिया पार करे साम्हूं ॿेलो ई कचो ई हो। नरेश हेतिरनि कलाकनि में ज़ाहिर ई आहे को मतिलबु पेशाब वग़ैरह का बुख वग़ैरह का पाणी उन वग़ैरह पाणी जी छा पोजीशन तव्हांखे ॾिननि बि कुझु पाणी जो काफ़ी मूं बार चयो उनखे पोइ काफ़ी रिक्वेस्ट खां पोइ मुश्किल सां पाणी बिल्कुलु पाणी तव्हांखे ॾिनो उन खां पोइ मानी तव्हांखे केॾे टाइम ॾिननि कुझु आहे तक़रीबन 12-1 बजे जेको न मानी राति जो जी हा 12 थी विया। घणा ॾींहं सर उते आओ तक़रीबन ताईं तक़रीबन 2 जुमा जहिड़ो 15-16 ॾींहं लॻी विया। यादगिरी ईंदी हूंदी वालदेन वग़ैरह जी जी बिल्कुलु मूं उन्हनि खे चयो लेकिन चाहे त पत्थर दिलि इंसान जेको हूंदो उन्हनि खे रहम त हूंदो न आहे लेकिन उन्हनि खे रहम हुजे त इशू कनि न त उन्हनि खे काफ़ी जंहिं ॿार बचा आहिनि नंढड़ा मींहुं आहे उनजी तबियत सही न आहे तो दिमाग़ी हालत बहितर न आहे तो उन ते वधीक डिप्रेशन पवंदो तो महिरबानी करे हिकु ॻाल्हि तव्हां कराए छॾियो भले तव्हां डिमांड जेकी तव्हां डिसीजन करियो पोइ कजो को मसइलो न आहे पर उहो हिकिड़ो इतलाह करे छॾियो असां किडनैपर आहे छोकिरो हथी वियो त आहे न इशू तव्हां करे छॾियो उहो बि न करणु छॾियूं त असां वटि मोबाइल न आहे असां वटि हीउ न आहे असां वटि हू न आहे इहे ॻाल्हि करे ताले ताले वरी जॾहिं पोइ वरी हुननि जा छोकिरा वोकिरा हेठि मथे थिया पुलिस पकड़िया उन खां पोइ जे ॻाल्हि ॿोली। अच्छा प्रेम ब्रादर आहे वॾो नरेश नरेश खां वरी थोरो ॻाल्हाईंदासीं। प्रेम साईं तव्हांखे कीअं ख़बर पई केॾी महिल ख़बर पई त अधु असांजो किडनैप थियो आहे? मूं 5:30 बजे पंहिंजे हिसाब सां कॉल कई हुई। ठीकु आहे त कुझु सामान खणी वञूं न मुंहिंजो कराची हुजे सामान कुझु खणी वञा। ठीकु आहे 5:30 बजे कॉल कयो नंबर पावर ऑफ मिलियो। अच्छा मुंहिंजी ज़मीन में पहिरीं कयो मुंहिंजो नंबर कॾहिं पावर ऑफ थियो ई न आहे। अच्छा अच्छा गाॾी में बि पावर बैग अथसि ऐं पंहिंजे हथ में बि आहे छो पावर बैग ई थियो ऐं ॾिसंदो अॼु मटियारी पहुतसि। अच्छा उनमें थी वियो 6:15 थी विया। ठीकु आहे मटियारी ऑफिस में पहुतसि एसपी ऑफिस में कोई बि माण्हू कोन हो कुझु बि न हो थाणो सॼो ख़ाली पियो हुन के बि मुंहिंजी रिक्वेस्ट न वरिती ऐं कार में रवानो थियुसि वरी हैदराबाद तेसीं असांजो मौज़ून एडी साहब ख्वाजा साहब आहे जी 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 उन सां ॻाल्हि मुंहिंजी 7:15 बजे थी वई। ठीकु उन फौरी DIG साहब खे चयो DIG साहब सां राब्ते में अची वियो एसपी साहब सां राब्ते में अची वियो पोइ केस हलंदो रहियो पोइ सुबुह जा 5 थी विया असांखे एसपी ऑफिस में मटियारी में। ठीकु एसपी साहब बि गॾु वेठो DIG साहब बि हो पोइ ॻोल्हींदा 15 में ख़बर का कोन पई। तेसि ताईं तव्हां फैमिली खे त न ॿुधायो हूंदो ज़ाहिर आहे कंहिं शइ जो तव्हांखे पाण खे ख़बर न हुई ज़ाहिर आहे फैमिली त ॿुधायोसीं छोकिरो त मुंहिंजे अंदाज़ में किडनैप थी वियो। अच्छा तव्हांखे अंदाज़ो पहिरीं भला के धमकियूं वग़ैरह या अहिड़ी शइ तव्हांजी हुई या कंहिंसां का दुश्मनी या कहिड़े पासे तव्हांजो ज़हन वियो पिए या न असीं हुते ओडोलाल स्टेशन मुंहिंजो समाजी कम भी आहे। ठीक है बिजनेस आहे पंहिंजी जगह ते समाजी भी आहियां काउंसलर भी हुते जो आहे अंजुमन चाचान जो प्रेसिडेंट भी आहियां ओडोलाल स्टेशन जो। ठीक है अहिड़ी केस में असांजे फिटियल न आहे। ठीक है हथ जोड़ असां हर माण्हू सां आहे हुते माशाल्लाह बस असां बि हिंदी कम्युनिटी में कॾहिं बस असां जेको आहे कि मज़ावती भरो कोन ॾिना आहिनि असांखे मूंखे ॾाढी साफ़ में 16-18 साल थिया आहिनि। ठीक है कंटिन्यू करे सको। मुंहिंजे फादर के 50 साल हुते थी विया आहिनि ओडोलाल स्टेशन भाऊखन पठाण में बाबा जो शॉप आहे किराना जो। ठीक है ऐं मुंहिंजो पेट्रोल पंप आहे। जबरदस्त त पंहिंजो बिज़नेस कयूं था ऐं सुठे नमूने सां कंहिंसां विञायल न आहे। सही ॻाल्हि आहे सुठी इज़त आहे 20 खां 25 साल मूंखे बि थी विया स्टेशन कारोबार कंदे। ठीक पर असां कॾहिं बि का तकलीफ़ न ॾिनी पोइ सर आख़िर कहिड़ी टाइम तव्हांखे कहिड़े ॾींहुं तव्हांखे ख़बर पई आहे कहिड़ा फोन वोन आई तव्हांजे अहिड़ो कुझु न पुलिस खां ई ख़बर पई हुई तव्हांखे? न पोइ त पुलिस वीचारे पंहिंजे हिसाब सां कोशिशि वॾी कई। ठीक है IG साहब DIG साहब एतिरे करे प्राइम मिनिस्टर असां कॉन्ट्रैक्ट में अची वियो मुराद अली शाह बि कॉन्ट्रैक्ट कयो हुननि सां। पंहिंजो असांजो मौज़ून सरदार आहे सद मलिक असद उनजो बि दौर हो। खीरलाल साईं कोस्तानी आहे पंहिंजो मीनाटी जो मेंबर आहे ज्ञानचंद इसराणी आहे। ठीक है पोइ सभु महिरबानी थी विया सभिनी कोशिशुनि सां
त असांखे 15 ॾींहं लॻी विया हिनखे ॻोल्हींदे पोइ 2 खां 3 ॾींहं असांजो मुक़ाबिलो हलियो पिए शिकारपुर में उते वञी हिननि हथु कयो पुलिस तव्हांजो माण्हू हुते आहे। ठीकु। अच्छा प्रेम जी कुझु चओ ॿोल हलिया पे त को भंग भरियो आहे तव्हां 3-4 करोड़ रुपया ॾिना आहिनि उन खां पोइ तव्हांखे बाहि मिली आहे इन में केतिरी सदाकत आहे? असां को बि भंग न भरियो आहे, 1 रुपयो बि न ॾिनो आहे। सही आहे। पुलिस जो मुक़ाबिलो हलियो पियो उन वज वठी छोकिरो ॿाहिरि निकिरी वियो अची ॿाहिरि रोड ते पहुतो उते पुलिस हुनखे नज़र अची वई पुलिस चयसि मटियारी जा पुलिस वारा आहियूं मटियारी जा त पोइ उन्हनि काबू कयो छोकिरे खे पोइ हुन खणी असांखे बाद सलामत पंहिंजो एसपी साहब डीआईजी साहब ऐं नेक मोहम्मद खोसो एसएचओ आहे नूरियाबाद जो पर जांच ऑफिसर असांजो उहो लांगा साहब। वजह मूंखे ख़बर पई त नेक मोहम्मद खोसो जो नालो तव्हां दोस्तनि ई ॾिनो त जांच ऑफिसर हुनखे कयो वञे। बिल्कुलु असांजो ख़ासि वजह असांजो सरदार जो माण्हू मलिक असद जो। ठीकु। ऐं असीं इन जांच मां मुतमन हुआसीं। ठीकु आहे। असां बिल्कुलु इहा रुकण कई त असांखे जांच जेकी असां नेक मोहम्मद खोसे खे ॾिनी वञे एसपी साहब ऐं डीआई साहब फौरन हुनखे पंहिंजी कमेटी में शामिल कयो असलम लांगा साहब बि शामिल कयाऊं एसएसपी टंडो लयार ठीकु उनखे बि शामिल कयो एसएसपी टंडो मटियारी उहो बि शामिल थियो एसएचओ डरलाल एसएचओ सेखाड़ एसएचओ स्टेशन एसएचओ पंहिंजो माना सवाइ जेके शुरू वारा पहिरें ॾींहं जा जेके 2-2.5 कलाक हुआ उहे तव्हांखे सम्झां थो पुलिस सपोर्ट न कई उन खां पोइ टोटल मशीनरी टोटल हुकूमत तव्हांजी सपोर्ट में अची वई। बिल्कुलु माना 2 कलाक असां कंहिं सपोर्ट न कई जहिड़ा का ख़बर कोन्हे असीं असां अहिड़ो ज़ुल्म आहे त मां ॿिए आवाम सां छा हूंदो 2 कलाकनि खां पोइ पुलिस बाक़ाइदा हरकत में आई 15 ॾींहं असां लाॻी थो ॾींहुं राति हिकु कयो असां सां गॾु बीठी रही। न पर सर ज़हन में त आयो हूंदो न पहिरें ॾींहुं या ॿिए ॾींहुं त तव्हांखे इहो ज़हन में कीअं आयो त छोकिरो असांजो कंफर्म अॻुवाट थी वियो उहो पुलिस वारनि कंफर्म कई आहे ॻाल्हि तव्हांखे? बिल्कुलु पुलिस पछाड़ी कंफर्म अॻुवाट न थिया छोकिरो मुंहिंजो भॼी वियो भॻो केॾां गाॾी खणी वियो मोबाइल बंदि थी वियो केॾां वेंदो सही फैमिली आहे उहो दावत ते फैमिली खे तयारु करे छॾी अचां पियो ऐं रेडी थी वियो। उहे जेके हूंदा आहिनि पुलिस वारनि जा त भई हाणे तव्हां चेक कयो वञी हिते चेक कयो हुते चेक कयो मथां नाराज़ थी वियो हुजे इहे ॻाल्हियूं थी हूंदियूं इहे ॻाल्हियूं जाम जांच कई पंहिंजे हिसाब सां उन्हनि पंहिंजा मोबाइल नंबर ॿिया था सभु टेस्ट करायूं चेक कयूं अहिड़ी का बि शइ हुनखे न मिली नज़र न आई पोइ किन ते अची विया पोइ जो गाॾी फोड़ण वारा कीअं भई छोकिरो त असांजो वियो न पोइ अलाह जी महिरबानी सां दोस्तनि जी दुआनि सां असांखे नंढड़ो मिली वियो। छा था सम्झो सभिनी खां वॾी एफर्ट कंहिंजी था ॾिसो जंहिंजे करे तव्हांजो छोकिरो वापसि आयो? असां वटि सपोर्ट त कंहिं बि असां न घटायो। ठीकु असांजा पंहिंजा MP MN जेके ज्ञानचंद इसरानी कीअं दस आहे मोहसिन सां सरदार मलिक असद सिकंदर आहे भरपूर कोशिश कयूं एडी साहब त असां पहिरें ॾींहुं खां वठी लास्ट ताईं बि असां सां गॾु एडी ख्वाजा साहब असां सां गॾु रहियो। सम्झो था उन्हनि जो वॾो किरदारु आहे हिन कम में? बिल्कुलु एडी साहब जो वॾो किरदारु आहे हिन में कोई शक न आहे। असांजे सभु मोहसिन आहिनि असां सां भरपूर हुननि मदद कई असीं हुननि जा तमामु इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं। असीं थोरो लाहे त कोन सघंदा आहियूं ॻाईंदासीं ज़रूरु। इहे 4 माण्हू असां सां निभायो आहे 4-5 दोस्तनि उनजो लाला उस्मान असांजो आहे मोहसिन आहे उडुला स्टेशन टाउन जो इहे सभु टाउन जे इंचार्ज आहे चेयरमैन आहे काउंसिल में हुननि जा आहियूं ऐं उन में असांजी भरपूर सपोर्ट कई लाला उस्मान उनजे पोइ असांजे मखदूम फ़खर ज़मा जेको मटियारी डिस्ट्रिक्ट जो MP आहे उहो बि राब्ते में अची वियो मखदूम पंहिंजो मलिक असद सिकंदर ख़ान जूनियर सिकंदर ख़ान उहो बि राब्ते में अची उन बि बरक़रार पंहिंजो भरपूर कोशिशि कई मखदूम फ़खर ज़मा ऐं मलिक सिकंदर ख़ान तमामु वॾी कोशिशि कयूं लाला उस्मान ख़ान लाला अमान ख़ान ऐं अली ख़ान पठान ॿई पाण में हिकिड़ो उस्मान ख़ान अली ख़ान भाउ आहे अमान ख़ान जो पुटु आहे लाला उस्मान जो तमामु सुठी कोशिशि कयूं। प्रेम साईं माहौल छा हो घर जो थोरो ॿुधाए सघो था? आहे ॾाढो ॾुखियो ऐं सम्झां थो छो जे कंहिंजो अगरि वञो थो हले माण्हू त ॾाढो इहो ॾुखियो हूंदो आहे मरहलो कीअं घर वारनि खे संभालियव पाण खे हौसलो कीअं ॾिनव थोरो इन जे बारे में ॿुधाइजो। सर ॾाढो ॾुखियो माहौल हो जेतिरो असां सम्झ पवंदो कीअं से गुज़राए ज़िंदगी से गुज़री पे ईअं सम्झ घर ठुप नज़र सम्झ में न पियो आयो न मथे न अमा पार वञी सघूं न जी वाइफ पार वञी सघूं बर्दाश्त न पिया करे सघियासीं। असीं सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदा हुआसीं इन ॻोल्हा में पुलिस सां गॾु राति जो 12 बजे घर ईंदा हुआसीं 1 बजे करे 2 बजे वरी सुबुह जो 8 बजे निकिरी वेंदा हुआसीं वरी ॾींहुं पोयां त माना ॾाढो सदमो बर्दाश्त ॾाढो ॾुखियो हो पर मालिक जी रहमत सां असांखे बचो 15-16 ॾींहंनि में पुलिस असांखे बाज़ियाब कराए ॾिनो पुलिस जी कोशिशि सां थियो। कुझु सवाल कंदासीं नरेश सां उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। नरेश जंहिं ॾींहुं रेट लॻो जी छा हुई ओॾी महिल तव्हांजी कैफ़ियत
उन जे बारे में ॿुधायो। सर रेट त 2-3 ॾींहं खां जेको हलियो पियो लगातार ठीक मुक़ाबलो हले जी मुक़ाबलो गोली वग़ैरह हुयूं मतलब फायरिंग हुई बिल्कुल फायरिंग वग़ैरह तव्हां के हू मतलब सेव करे वेठा या कॾहिं साम्हूं आणण जी कोशिश त न कई उन जा खणी किथे ॿाहिरि कढण जी? न सेफ उन्हनि जेको उन जी जेको कच्चियूं जॻह ठहियल हूंदियूं आहिनि गारे जूं त उन्हनि में गोली जेकी असर न कंदी आहे वॾा हेवी जॻह ठहियल आहिनि जी 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 त उनमें गोली वग़ैरह असर नथी करे मूंखे उन्हनि उते शिफ्ट कयो पाण बि मुक़ाबलो उते ई कंदा हुआ। ठीकु जी जी तव्हांजी हिकिड़ी तस्वीर वायरल थी नेक मोहम्मद खोसे सां जी जी उहो उन टाइम जी तस्वीर हुई उहा उन टाइम बिल्कुलु बसि जीअं जो मुक़ाबलो हलियो पियो ऐं उन मुक़ाबले दौरान मुंहिंजी ज़ंजीर उते खुलियल हुई ज़ंजीर खुलियल हुई त आऊं तकरीबन हा वजो वठी निकिती सघियां बसि तकरीबन 1.5 किलोमीटर अॻियां निकितुसि अॻियां मोबाइलूं कुझु बीठियूं हुननि जो मुक़ाबलो ऑलरेडी हलियो पियो हा त कुझु धारियल शायदि हुनमें मरी बि विया की फायरिंग में कुझु ऐं कुझु जेको हुनजो मुक़ाबलो जारी हो त आऊं पंहिंजो वजो वठी निकिती सघियां त मूंखे ख़बर त कान्हे कंहिंजी पूरी किथां आई आहे लेकिन हुन नेक मोहम्मद निकितो अलाह जी तरफ़ां जो पहुची वियो सो जीअं असां मटे पुलिस तुंहिंजे करे असां ते विढ़ूं पिया सुठी ॻाल्हि थी तूं असांखे पाणी निकिरी आया बहितर थियो मुक़ाबलो ॾिसी थोड़ी हिम्मत पैदा थी जी हाँ मुक़ाबलो हिननि जो बिल्कुलु हिम्मत पैदा था मुंहिंजो हाणे अलाह ख़ैर हेॾां बि गोलियूं हलनि थियूं होॾां बि हलनि थियूं पोइ जेको मौत त ॿिन्ही सां नज़र अचे। अच्छा हिननि 15-17 ॾींहंनि में कॾहिं बि तव्हांजी ॻाल्हि कोन कराइनि घर वारनि सां? न ॻाल्हि हिननि हिकु चकर करे 12-13 ॾींहं खां पोइ न ठीकु आहे हा पोइ पैसनि जी डिमांड वग़ैरह कई हा असांखे कुझु पैसा वग़ैरह खपंदा कुझु इहे आहिनि त उन हिसाब सां ॻाल्हि करायूं। अच्छा शेख फार्म जो नालो जेको आहे इलाही हले पियो तव्हांजी किडनैप में ख़बर माण्हू मतलब चवनि था कुझु त तव्हांखे उते रखियो हुयो इन जे बारे में कुझु आहे ख़बर या तव्हांखे? शेख में मौसूल आहे ठीकु आहे हा बाक़ी हुनमें शेख फार्म जो को मूंखे कोन्हे मतलब। अच्छा इलाइक़ो को ज़हन में आहे कहिड़ो तव्हांजो जिते रखियो हो? हा शिकारपुर घोसपुर ॾे शिकारपुर जेल में तव्हां पुलिस खे ॾिठो जी हा बिल्कुलु थोड़ो अञा भी खौफ तो लॻो पियो कहिड़ी पुलिस आहे सही आहे बहरहाल पुलिस जी मोबाइल तो काफ़ी जगह। अच्छा उन खां पोइ जो कुझु ॿुधायो असांखे लास्ट कुझु ॻाल्हियूं त पोइ ख़तमु कंदासीं प्रोग्राम त उन खां पोइ तव्हां केॾांहुं वियो केॾी महिल तव्हां वालदेन वटि आयो? बसि पोइ उन खां पोइ अलहमदिल्ला असांखे नेक भाउ जहिड़ो दोस्त ऐं दिलबर मिली वियो ठीकु सो अॻियां सखर में किथे रेस्टोरेंट ते मानी खाधीसीं हुनजी दोस्त जी जॻह वग़ैरह हुई ठीकु आहे त हुनजी गाॾी में पंहिंजे कपिड़े जो जोड़ो पियो छो त मुंहिंजी तमामु शदीद हालत ख़राब हुई सो पंहिंजो कपिड़े जो जोड़ो मूंखे ॾिनो ऐं वेंजिस फ्रेश थी पेस्ट वगैरह करे ते मानी खाधी कपड़ा चेंज कयासीं। हाणे 15-16-17 ॾींहंनि में तव्हांखे का बि सहूलियत उते उन्हनि कोन पे ॾिनी? बसि पंजे 6 ॾींहं व्यंजन चौथे 5 ॾींहं व्यंजन ॾींदा हुआ ठीकु आहे न ॾींदा हुआ। अच्छा मानी भला टाइम ते ॾींदा या मानी 11 बजे पहुचंदी हुई ॾींहं में हिकिड़ो सॼे ॾींहं में? हा 11 बजे ॿियो वरी शाम जो 7 बजे माना 2 दफ़ा जी हा। छा भला मानी में हल्की फुल्की हूंदी घर जी ठहियल या का ॿाहिरां घराईंदा? न मानी घर जी हल्की फुल्की ठाहींदा हू पाणी जेके खाईंदा हुआ उहो ईंदी हुई पोइ कॾहिं लस्सी मानी कॾहिं ठली मानी अच्छा अच्छा भाॼी घटि कंदा हुआ कॾहिं चांवर ठला छा कॾहिं पुलाव अहिड़े हिसाब सां मेरी टाइम पास थियो। महिरबानी नरेश तव्हां कंहिंजो शुक्रिया अदा करणु चाहींदव मुंहिंजे प्रोग्राम जे तवसुल सां त कंहिंजी एफर्ट ॾिसो था जो तव्हां अॼु पंहिंजे घर में आहियो? सर असां सभ खां वधीक शुक्र अदा कंदासीं असां पंहिंजे सुहिणे सरदार साईं मलक सिकंदर साहिब जो उन खां पोइ जूनियर मलक ऐं उन खां पोइ करदार आहे अपना DIG साहब हैदराबाद ऐं IG सिंध SSP मटियारी SHO नूरियाबाद जी हाँ SHO नूरियाबाद नेक मोहम्मद जी सभिनी खां वॾी सम्झां थो एफर्ट हुनजी एफर्ट बिल्कुलु हुनजी आहे जेको बाज़बाम करायो ऐं उन सां विड़ियो सभ खां वधीक ऐं ॿियो असांजो जेको मौजूदु MP MNA आहिनि ज्ञानचंद थियो MNA पंहिंजो खीलदास थियो काफ़ी मौजूदु माण्हुनि काफ़ी जूं एहसान आहिनि थोरा आहिनि उन्हनि जे बावजूदि सॼो कमु थियो आहे। घर में जॾहिं घिड़ियो सभिनी खां पहिरीं कंहिंसां मिलियो? अमी सां रोईंदी हूंदी अमी ज़ाहिर हा पहिरीं ॿाहिरि त अमी कोन हुई सही ॿाहिरि त अबू वारा ब्रदर वारा सही ऐं भेण वारा काफ़ी जेके ॿी संगत हुई जेंट्स वारा जेके बीठा गेट ते उन्हनि सां गॾु पोइ जेको अंदरि पहिरीं फर्स्ट में लेडीज़ में पहिरीं अमी सां जी पोइ ॿाहिरि पोइ ज़ाहिर सभु लिपटी जी 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 बहरहाल ॾाढी ख़ुशी थी त तव्हां वापसि आयो ज़ाहिर आहे बचिड़ो केर बि हुजे कंहिंजो बि हुजे उनजो इन तरह वञणु ॾाढो हिकिड़ो तकलीफ़ ते अमल हूंदो आहे। तमामु महिरबानी ऐं तमामु महिरबानी प्रेम साईं। नरेश जा कुझु वेझा रिश्तेदार उहे कुझु ॻाल्हाइणु चाहिनि था त मूं सोचियो त उहो तव्हांखे ॿुधायां। साईं पहिरीं त पंहिंजो तारुफ़ कराइजो। दीवान केनेलाल मंगराणी तव्हां नरेश या छा थियो? मामो हुयो अधो ॿियो दोस्त शेवाराम माटवाणी माशाअल्लाह नरेश मुंहिंजो नाठी आहे छा चवंदो ऐं केतिरी ख़ुशी आहे तव्हांजो छोकिरो तव्हांखे वापसि मिलियो आहे?
इहे अहिड़ा त अल्फाज़ कोन्हनि जेको ख़ुशी बयानु करे सघूं। हिकिड़े ज़ालिमनि जे हथ में हो, असां त एॾो परेशान हुआसीं त अलाए छा थींदो। हर लम्हो हर टाइम असांजो अहिड़ो ॾुखियो पियो गुज़रियो जो राति थींदी त परेशानी, सुबुह थिए त परेशानी। पर असां चऊं था असांजे मालिक जा वॾा कर्म जे असांखे बचिड़ो पंहिंजो मोटाए ॾिनो ऐं सिंध पुलिस असां सां बिल्कुलु 120% असां सां तावन कयो ऐं असां सां हर वक़्तु गॾु हुआ। असांजी हर कॉल ते असांखे अटेंड कंदा हुआ ऐं पुछंदा बि हुआसीं त हू क्लियर ॿुधाईंदा हुआ त असां हाणे रस्ते ते वञूं पिया। इनशाला अव्हांखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾींदासीं। ऐं जॾहिं आयो पे तॾहिं असां सम्झो कि होली, ॾियारी, ईद माना सभु गॾिजी वियो। एॾी इंतिहाई ख़ुशी थी जो बयानु नथा करे सघूं। तव्हां छा चवंदो सर? असांखे बेहद ख़ुशी थी भाई बचिड़ो असां मिलियो, जीअं असांजी पूरी फैमिली में हिकिड़ी ख़ुशी थी वई। उनजे अलावा सिंध पुलिस जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं CM सिंध साईं मुराद अली शाह शुक्रगुज़ार आहियूं। उन सां गॾोगॾु असां जेको होम मिनिस्टर उनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांजो सरदार मलिक असद सिकंदर साहिब जा बेहद निहायत शुक्रगुज़ार आहियूं, छो असांजा राजा माण्हू आहिनि। उन खां बाद असांजो खीरदार कौसानी आहे, MNA आहे, नवाज़ गुरू उनजा शुक्रगुज़ार आहियूं। जान ईशानी साहिबु आहे, उनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं ॿिया काफ़ी दोस्त जेके आया आहिनि असांजे। पर असां जेको DIG तारक दारेजो साहिबु आहे, उनजा बेहद ख़ुशि आहियूं ऐं सिंध पुलिस त बिल्कुलु उनखे हल कयो, पर जेका मुर्सी जेका जानवर दारे साहिबु कई एॾी असां ॿिए के ऑफिसर न ॾिठी। उनखे अलावा SSP इब्रीस अब्बासी टंडोल आया, उन टीम में खयो वियो ऐं उनखे अलावा अलाए केॾे नेक में खोसो जेको नूरिया SHO उन टीम में DI साहिबु खयो वियो। असलम लांगा जेको उन टीम में खयो वियो ऐं असांजो SSP मटियारी शाह साहिबु निहायत बुर्दबारी सां कमु कयो। असां सिंध गवर्नमेंट खां इहा अपील कयूं था त अहिड़ा ऑफिसर अगरि सिंध गवर्नमेंट रहिया न त सिंध पुलिस हूंदा त अलाह कंदो ॾोह कोन थींदो। लिहाज़ा असां उन सां गॾोगॾु CM सिंध IG गुलाम नबी साहिब जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं, छो असां पाण नंदे जो असां नंदे साहिब रही आहियूं ऐं बेहद शुक्रगुज़ार आहियूं। ऐं उन सां गॾु अदी फॾा टालपर जा जेके उन अफेज़ वरिता जेके होम मिनिस्टर खे ॾिना, उनजा बि शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असां अपील कंदासीं त IG सिंध CM सिंध ऐं उन सवाइ अलाह निकिरे अदी फॾा टालपर खे ऐं असांजो नौजवान चेयरमैन बिलाल भुट्टे साहिब खे त जेके इहे ऑफिसर जिन मुक़ाबले में हिसो वरितो उनजी प्रमोशन कई वञे। प्रमोशन करण सां इहो आहे हौसला पे वधंदी, आईंदे शौक़ सां कमु कंदा ऐं ॿियनि खे बि ॾिस थींदी भई हिनजी प्रमोशन थी वञे शौक़ सां। इन लाइ असां वधि में अपील आहे त हिनजी प्रमोशन कई वञे जिन मुक़ाबलो वरितो। महिरबानी दीवान करे मंगलानी। महिरबानी, थैंक यू सर। तव्हां मूंखे टाइम ॾिनो। व्यूअर्स, उमेद कयां थो त मुंहिंजी अॼु जी कोशिश, अॼु जो प्रोग्राम अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। वरी के ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।